अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल सिस्टम में आवां शागिर्दनि जी भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। असां इल्म कीमिया जो चैप्टर नंबर 2 पढ़ी रहिया आहियूं। उन चैप्टर नंबर 2 जे अंदर असां आंसर यानी एलिमेंट जे मुताबिक ॼाण हासिल कईसीं। अॼु जेको असां वटि टॉपिक आहे उहो टॉपिक आहे असां वटि एटॉमिक नंबर यानी एटमी नंबर। एटॉमिक नंबर एटमी नंबर असां छा खे चवंदासीं जेकॾहिं डेफिनेशन लिखाऊंसि त कंहिं बि एटम में मौजूद प्रोटॉननि जे तइदाद खे एटमी नंबर चइबो आहे। यानी व्हाट इज एटॉमिक नंबर? एटमी नंबर असां छा खे चवंदासीं? कंहिं बि एटम में मौजूद प्रोटॉननि जे तइदाद खे असां एटमी नंबर चवंदासीं। असां पढ़ी आयासीं त एटम जा 3 बुनियादी ज़रड़ा आहिनि असां वटि, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन। प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ॿई गॾिजी करे एटम जे मर्कज़ यानी न्यूक्लियस जे अंदर रहंदा आहिनि, जॾहिं त इलेक्ट्रॉन उन न्यूक्लियस जे ॿाहिरां गोल दायरनि में हरकत कंदो रहंदो आहे। हाणे एटम जे मर्कज़ में जेके 2 बुनियादी ज़रड़ा आहिनि उन्हनि मंझां हिकिड़ो ज़रड़ो असां वटि प्रोटॉन आहे ऐं उन प्रोटॉन जे नंबर यानी तइदाद खे छा सॾींदासीं असां? एटमी नंबर सॾींदासीं। 1913 ईस्वीअ में हेनरी मोसले नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं असांखे एटमी नंबर जे मुताबिक ॼाण ॾिनी। 1913 में हेनरी मोसले नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो। एटॉमिक नंबर खे असां कहिड़ी निशानीअ सां ज़ाहिर कंदासीं? एटॉमिक नंबर खे असां Z जी निशानीअ सां ज़ाहिर कंदासीं। Z असांखे छा थो ॾसे? Z असां वटि यूनानी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे असां वटि ज़हल। ज़हल जी माना आहे असां वटि नंबर। ज़हल असां वटि ग्रीक वर्ड आहे। इन ग्रीक वर्ड जी इंग्लिश मीनिंग थी थिए पई असां वटि ज़हल, जंहिं ज़हल मंझां एटॉमिक नंबर जी निशानी जेका आहे सा Z वरती वई आहे। हाणे असां मिसाल वठंदासीं कार्बन जो। त कार्बन जो एटॉमिक नंबर असां वटि 6 आहे। यानी कार्बन जे न्यूक्लियस जे अंदर 6 प्रोटॉन मौजूद आहिनि। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां ऑक्सीजन खणूं त ऑक्सीजन जो एटॉमिक नंबर असां वटि 8 आहे। यानी ऑक्सीजन जे न्यूक्लियस जे अंदर 8 प्रोटॉन मौजूद आहिनि। छाकाणि त जंहिंजो जेको नंबर हूंदो आहे असुल में उहो ई उन जो प्रोटॉननि जो तइदाद आहे। छाकाणि त असां पढ़ी आयासीं त कंहिं बि एटम जे अंदर मौजूद प्रोटॉननि जे तइदाद खे असां एटमी नंबर यानी एटॉमिक नंबर सॾींदासीं। हाणे छा थो ॾसे असांखे? चए थो त कंहिं बि न्यूट्रल एटम में यानी एटम छा हुजणु खपे? न्यूट्रल। न्यूट्रल यानी चार्ज जे हिसाब सां एटम में जेतिरियूं प्लस जूं चार्जिस हुजणु खपनि ओतिरियूं ई माइनस जूं चार्जिस हुजणु खपनि त पोइ इहो एटम असां वटि न्यूट्रल एटम काउंट थींदो। यानी जेतिरा प्रोटॉन्स हुजनि ओतिरा ई उन जे अंदर इलेक्ट्रॉन्स जो तइदाद हुजणु खपे। यानी कंहिं बि न्यूट्रल एटम में इलेक्ट्रॉन बराबर हूंदा आहिनि प्रोटॉननि जे। यानी प्रोटॉननि जो तइदाद बराबर हूंदो आहे इलेक्ट्रॉन्स जे। यानी प्रोटॉन्स इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स। यानी प्रोटॉननि जो तइदाद बराबर हूंदो आहे असां वटि इलेक्ट्रॉननि जे। प्रोटॉन जे मथां पॉजिटिव चार्ज
इलेक्ट्रॉन जे मथा नेगेटिव चार्ज यानी प्लस जो चार्ज जो बराबर हुंदियो है माइनस जे चार्जेस जे त पोइ जेकरे कार्बन जे एटम जे अंदर 6 प्रोटॉन मौजूद आहिनि त इट मींस इन जे अंदर 6 इलेक्ट्रॉन भी मौजूद हुंदा ऐं जेकरे ऑक्सीजन वट 8 प्रोटॉन मौजूद आहिनि त इन ऑक्सीजन वट 8 इलेक्ट्रॉन भी मौजूद हुंदा।